अस्सलाम वालेकुम दोस्तों। रमज़ान जो पहिरियों रोज़ो 2025 ऐं असां वेठा आहियूं। हे फ्रूट चाट मां ठाहियां थो पियो ऐं जेको आहे सो फ्रूट चाट क्रीम वारी ठाहिणी आहे। चीकू कटियां थो, चीकू, स्ट्रॉबेरी, केला, सूफ़, गिदरो, नारंगी, इन्हनि खे नंढड़नि 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 स्मॉल स्मॉल पीसिस में कटे उन खां पोइ असां हिन में कंदासीं क्रीम शामिलु ऐं उन खां पोइ हे ठही वञी क्रीम वारी फ्रूट चाट। फ्रूट चाट अगरि तव्हां फ्रिज में रखी करे उन मां मज़ो वठंदो, ॾाढो मज़ेदार आहे। ऐं रमज़ान माशाल्लाह बरक़तुनि वारो महीनो आहे ऐं रहमतुनि वारो महीनो आहे ऐं अलाह ताला असांजे साल में हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। हर साल में हिकिड़ो दफ़ो ईंदो आहे त रोज़ा त हर इंसान खे, हर मुस्लमान खे फ़र्ज़ु हिन अलाह साईं चए थो त जेको आहे सो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया। ईअं ई जीअं तव्हां खां पहिरियों ॿियनि क़ौमुनि ते फ़र्ज़ु कया विया, यानी कि रोज़ो उहा इबादत आहे जेका न सिर्फ़ु असां मुस्लमाननि ते पर असां अॻु में जेके क़ौमूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जेकी हिन वक़्तु मौजूदु आहे, इन खां अलावा जेके अॻु में जेके क़ौमूं थी गुज़रियूं उन्हनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु हुआ। त रोज़ो तमामु बहितरीनु इबादत आहे, फ़र्ज़ु आहिनि हर इंसान ते जेको रखी सघे थो। त रमज़ान तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां मुबारक हुजे ऐं रमज़ान जे महीने जी हिकिड़ी अलॻि ई रौनक आहे, अलॻि ई जेको आहे सो हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे। तव्हां बाज़ारुनि में वेंदव, ॿाहिरि वेंदव त हे फ्रिज में असांजे फ्रूट चाट तयारु थी वई, फ्रिज में रखीसीं, ॾाढी मज़ेदार फ्रूट चाट ठही आहे। टाइम जो इंतज़ारु था कयूं पिया त हाणे अफ़्तारीअ जो टाइम थिए त पहिरियों रोज़ो आहे ऐं जेको आहे सो आचर जो ॾींहुं आहे, सॼो ॾींहुं घर में ई हुआसीं ऐं अफ़्तारीअ जे टाइम ते असां रेडी आहियूं। ऐं असांजा दही बड़नि में विधीसीं लस्सी, पेड़ा तरियो, पापड़, छोला, आलू बॉयल ऐं मथां लस्सी विझो, चाट मसालो विझी VIP दही बड़ा ठही वेंदा आहिनि, तमामु बहितरीनु ऐं मज़ेदार। टेंग बि ठाहियो आहे, टेंग सां गॾु असां वटि आहे शरबत, ॻाढ़ो शरबत, यानी कि रूह अफ़ज़ा ऐं जामे श्री खां सवाइ मज़ो न आहे ज़िंदगीअ में, ठीकु आहे न। ऐं रायतो ठाहियो आहे, संबोसा ठाहिया आहिनि। त इहे सभु शयूं बहितरीनु आहिनि। ऐं फ्रूट चाट जो तव्हां दीदार वठो, कहिड़ी ज़बरदस्त फ्रूट चाट ठही आहे। उन खां पोइ शरबत ऐं मथां ड्राई फ्रूट छटियोसि न त ज़बरदस्त थी वञे। ऐं इफ़्तार जो टाइम थी वियो आहे, दुआ सभु घुरो, असां बि घुरी दुआ अलाह साईं खां घुरणो खपे। ऐं रोज़ेदारी दुआ अलाह साईं चए थो त क़बूल थींदी आहे फ़ौरन। ऐं अलाह साईं खे रोज़ेदारी जो आहे बू जेकी वात में आहे, मश्क खां वधीक पसंदि आहे। त रोज़े में जेके दुआऊं आहिनि पंहिंजे लाइ, पंहिंजे दोस्तनि लाइ, सिंधवासियुनि लाइ, ॿिया जेके असांजे मुल्क खां ॿाहिरि दोस्त आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी उम्मत आहे, सभिनि लाइ तव्हां दुआ घुरंदा कयो, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ पर ॿियनि खे बि दुआउनि में यादि रखणु जेको आहे सो हिकु सुठी आदत आहे। ऐं दुआउनि में यादि रखो ऐं रमज़ान इंशाअल्लाह सुठे नमूने गुज़ारियो। असांखे इजाज़त ॾियो, असां हाणे खोलियूं था रोज़ो। अल्लाह हाफ़िज़।